बिरशा मां ख़बर ॾींदा हलूं त हाला मखदूम गुलाम हैदर गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में 7 करोड़ 80 लख जी मालियत सां तामीर थींदड़ सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां क़दीमी दरसगाह जो इफ्तिताह पीपी जे मेंबर क़ौमी असेंबली मखदूम जमीलुज़्ज़मा जे हथां कयो वियो। उन मौक़े ते सैयद सैफ शाह ऐं चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी गुल मोहम्मद पंवर नदीम डायरी मौजूद हुआ। उन मौक़े ते एग्जीक्यूटिव इंजीनियर एजुकेशन वर्क्स माशूक शाह मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे चयो त 7 करोड़ 80 लख जी मालियत सां स्कूल जो तमीराती कम मुकमिल कयो वियो आहे, जंहिं में 12 क्लास रूम ऐं लाइब्रेरी लेबॉर्ट्री ऐं ऑफिस तमीर कयूं वयूं आहिनि। असां स्कूल खे जदीद तालीम जे तक़ाज़नि मुताबिक़ कंप्यूटर ऐं मल्टीमीडिया जी जदीद तालीम ॾिनी। पीपी मेंबर क़ौमी असेंबली मखदूम जमीलुज़्ज़मा मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत जो वॾो तोहफ़ो आहे। सिंध हुकूमत जदीद तालीम जी तरक्की लाइ हर वक़्तु मसरूफ़ आहे। मखदूम जमीलुज़्ज़मा स्कूल जी छित खे वाटर प्रूफ बनाइण, रांदियुनि जो मैदान ऐं ॿिया कम जल्द मुकमिल करण जी हिदायत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।